एक हमरा बीमार थी पियो ओठ जो हर माण्हू उन खां तबियत पुछण पे वियो। ओठ में एक बोड़ो माण्हू यानी कनन खां चिट्टो न ॿुधंदड़ शख़्स रहंदो हुयो। सोचां यार आऊं न रहिजी वञा, वारो करे तबियत पुछी अचांसि। रस्ते में सोचींदो वञे त पुछंदो मांस त चवंदो अल्लाह जो करम आहे। वरी खुराक खाधे जो पुछंदो मांस ऐं डॉक्टर जो पुछंदो मांस, बस मयार लही वेंदी ॿियो छा। घणी टेग गले में न पइजी वञे। हमरा जीअं ई मरीज़ वटि पहुतो, अॻे ई बोड़ो माण्हू सलाम एॾो ज़ोर सां कयाई जो हू अॻे बीमारीअ खां बेज़ार लॻो पियो हो। जवाब में चयाई त मार का खुदा जी पवई छिरक कढी छॾी मुंहिंजा। बोड़ो का ॻाल्हि न आहे अदा, इहो त असांजो फर्ज़ आहे। मरीज़ खे ॾाढी कावड़ लॻी। बोड़ो वरी पुछण लॻो भला तबियत हाणे कीअं अथई। मरीज़ कावड़ में मरण ते पियो आहियां, मरण ते। बोड़ो अल्लाह कंदो अल्लाह कंदो, इहे बि उमेदूं पूरियूं थींदई। मरीज़ खे अञा वधीक कावड़ अची वई। बोड़ो कहिड़े डॉक्टर खां इलाज पियो कराई। मरीज़ सख़्त कावड़ में इज़राइल खां। बोड़ो डॉक्टर त भलो हथु कयो अथई, पायां तो अम्मा पोड़ीअ जो बि इन्हीअ साॻी डॉक्टर इलाज कयो हुयो, पर तुंहिंजे इलाज में अञा अलाए छो पियो लेट करे। मरीज़ कावड़ में जूते ॾे ॾिठो। बोड़ो ॾे ख़बर खाए पीए छा थो। मरीज़ आङूठो थो खावां। बोड़ो वाह साईं वाह, पर आहिस्ते आहिस्ते खा त हज़म बि थिए ई। ॾाढा मर्याद खे बि गले में फासी पवंदो हुयो। मरीज़ जूतो खणण लाइ उथियो ऐं बोड़े खे चयाई त पी त तोखे आऊं थो ॿुधायां त अयादत कीअं कबी आहे। अड़े बोड़ा मथे जा सूर। बोड़ो उथियो ईअं चई त न न बसि चांहि जी तकलीफ़ न करे, मूंखे तकड़ आहे मां हलां थो। ईअं चई बोड़ो हलियो वियो। असीं बि महांगाई बुख बदहालीअ ऐं नाइंसाफ़ियुनि जा बीमार आहियूं ऐं असां ते हुक्मरानी कंदड़ आहिनि बोड़ा। असांजी हालत कुझु इन साॻीअ रीत आहे। फेरोज़ अली जूणे जो साहब जिन जी चूंड में रिसाले फन ऐं फनकारीअ मां मुंहिंजी शाइरी पेशे ख़िदमत आहे। पुछी थो त भाऊ कहिड़ा हाल अथई। चढ़ी वही घाटे खां बि ॻाल्हि अथई। कंडन सूदियूं लीडर विया खाई मच्छूं, वॾियूं ऐं नंढियूं ऐं के कारियूं अछूं। कंडन सूदियूं लीडर विया खाई मच्छूं, वॾियूं ऐं नंढियूं ऐं के कारियूं अछूं। असां जहिड़ी धुर ॾे रुगो दाल अथई, इन हाल के विया मटे साल अथई। पुछी थो त भाऊ कहिड़ा हाल अथई। असीं जे कुछूं था ॾचे में था पऊं, संदन फ़ाइदनि लाइ त कानून नऊं। असीं जे कुछूं था ॾचे में था पऊं, संदन फ़ाइदनि लाइ त कानून नऊं। हिते रोज़ हलंदी नई चाल अथई ऐं यारनि खे ठपड़ूं रुगो माल अथई। पुछी थो त भाऊ कहिड़ा हाल अथई। हिते हलंदो नाहक सरे आम आ, अटो आहे अणलभ नशो आम आ। हिते हलंदो नाहक सरे आम आ, अटो आहे अणलभ नशो आम आ। ऐं हराम हिते ॼण त हलाल अथई, जीअण हिते ग़रीबनि जो जंजाल अथई। पुछी थो त भाऊ कहिड़ा हाल अथई। मानी ठाहिण वेले थिए गैस बंदि ऐं बिजलीअ खे मिसकीन न आहिनि पसंदि। मानी ठाहिण वेले थिए गैस बंदि ऐं बिजलीअ खे मिसकीन न आहिनि पसंदि। खाई बूथ मच्छरनि कयो लाल अथई ऐं हर महीने बिलनि जो बाएताल अथई। पुछी थो त भाऊ कहिड़ा हाल अथई। रुगो आसरा ऐं दिलासा ठला, मिलिया क़ौम खे वाह जा हिन सिला। रुगो आसरा ऐं दिलासा ठला, मिलिया क़ौम खे वाह जा हिन सिला। फिक्र में माण्हू थी विया बेहाल अथई, दिलनि जा बि विया बंदि थी वाल अथई। पुछी थो त भाऊ कहिड़ा हाल अथई। शुगर ब्लड प्रेशर रहे थो वधियल, सभिनि जो हिते आ मथो बि फिरियल। शुगर ब्लड प्रेशर रहे थो वधियल, सभिनि जो हिते आ मथो बि फिरियल। विड़िया पिया हिते मुड़सो ई ज़ाल अथई, भॻा घर जा पिया कोप ऐं ताल अथई। पुछी थो त भाऊ कहिड़ा हाल अथई। फिटी दर्सगाहूं था होटल वसनि, पटियो वात माण्हू था फिल्मूं ॾिसनि। फिटी दर्सगाहूं था होटल वसनि, पटियो वात माण्हू था फिल्मूं ॾिसनि। बाक़ी मुल्क सारे में हड़ताल अथई, आसिफ अबड़ा इहे ई अहवाल अथई। पुछी थो त भाऊ कहिड़ा हाल अथई।